بسم الله الرحمن الرحيم نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ففتحنا أبواب السماء بماء منهمر صدق الله العظيم. नाज़रीन, असां तव्हांखे हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वाक़े जो कुझु हिसो तव्हांखे पहिरीं ॿुधायो। ॿी क़िस्त में बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जो जेको क़ुर पाक में अल्लाह ताला इरशाद फरमाया आहिनि, हदीस में ऐं क़ुर पाक जे तफ़सीरनि में जेको नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान जे मुतलिक़ वाक़िआत आहिनि, उहे तव्हांखे इंशाअल्लाह मुख़्तसर अंदाज़ में ॿुधाईंदासूं। जॾहिं त गुज़िरियल क़िस्त में इहो तव्हांखे अर्ज़ु करे चुका आहियूं, ॿुधायो त क़ुर पाक जे 28 सूरतनि में हज़रत नूह अलैहिस्सलाम जो अल्लाह ताला बयानु फरमायो। मुख़्तलिफ़ अंदाज़ में अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालहु बयानु फरमायो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी नबूअत, नूह अलैहिस्सलाम जी उम्मत खे सम्झाइण। हज़रत नूह अलैहिस्सलाम ने चवणु लॻो त अल्लाह ताला खे वहदहु ला शरीक रब मञो, ऐं अल्लाह जो सचो नबी आहियां। पोइ नूह अलैहिस्सलाम खे एतिरो त तंग कंदा हुआ, मारींदा हुआ, जो क़ुर पाक जी तफ़सीर रूहुल बयान में आहे। एतिरो घणो मारींदा जो नूह अलैहिस्सलाम बेहोश थी वेंदो हो ऐं नूह अलैहिस्सलाम खे मजनू चवंदा, अलियाज़ बिल्लाह चरियो चवंदा हुआ। उनजी घरवारी चवंदी त तव्हां हिनखे वधीक मारियो न। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरी त मुंहिंजा मौला, हाणे एॾो अज़ाब आण जो ज़मीन जे तख़्ते ते को बि घर बाक़ी न बचे। पोइ अल्लाह ताला खां जॾहिं नूह अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह ताला जल्ल शान मन वालो क़ुर पाक जे 27 सिपारे सूरत कमर में इरशाद ग्रामी आहे, फ़तहना अबवाब समाए बिमाइन मुनहमिरिन। पोइ खोलियो असां दरवाज़ा आसमान मां पाणीअ जा लागोतार। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालहु खां जॾहिं नूह अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत लाइ बद दुआ घुरी, उम्मत लाइ पिट ॾिनी त मुंहिंजा मौला मुंहिंजी सॼी हिन उम्मत खे ख़तमु करे छॾ, त अल्लाह जी कुदरत सां आसमान खां बरसाति वसणु शुरू थी वई ऐं हेठां ज़मीन पाणी ॿाहिरि कढियो, मथां आसमान खां बरसाति वसणु शुरू थी वई। लाॻोतार 40 ॾींहं मुसलसल बरसाति वठी। 40 ॾींहं बरसाति वठी त पाणी तमामु घणो थी वियो ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे उन अज़ाब ऐं तूफ़ान अचण खां अॻु में अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो त मुंहिंजा नबी, तूं हिकु ॿेड़ी तयारु कर। तुंहिंजी क़ौम नाफ़रमान थी आहे, उहो वक़्तु ईंदो जो उन ॿेड़ीअ में चढ़ण जो अल्लाह ताला हुकुम तोखे कंदुसि, ॿेड़ी तूं तयारु कर। अल्लाह साईं जल्ल शान मन वालो क़ुर पाक में उहो किसो हीअं बयानु फरमायो आहे। 12 सिपारो सूरत हूद, अल्लाह ताला इरशाद फरमायो, वस्नल फुल्क बिअयूना ववहयना वला तुखातिबनी फिल लज़ीन ज़लमू इन्नहुम मुग़रक़ून। ऐं ॿेड़ी तयारु कर असांजी अखियुनि जे अॻियां, ऐं असां वही कई ऐं तव्हां सां मुखातब न थिजो उन्हनि माण्हुनि जे बारे में जिन ज़ुल्म कयो, इहे बेशक गरक़ कयल आहिनि। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हुकुम फरमायो त तव्हां ॿेड़ी मुंहिंजे अॻियां ठाहियो, यानी मुंहिंजे क़ुर पाक जी हिन लफ़्ज़ी तर्जुमो हुयो बिअयूनिना, अल्लाह ताला फरमायो मुंहिंजे अॻियां ठाहिजो, मुंहिंजे साम्हूं ठाहिजो। लफ़्ज़ी माना त मुंहिंजी अखियुनि जे आॾो, अल्लाह अखियुनि खां पाक आहे, पर अल्लाह ताला फरमाए मुंहिंजे साम्हूं, यानी मुंहिंजी कुदरत जे मज़र जे साम्हूं ॿेड़ी तयारु कयो। अल्लाह ताला जी कुदरत सां हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाही, पर ॿेड़ी जा 3 तबक़ा ठाहिया। नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे हुकुम सां ॿेड़ी जा 3 तबक़ा ठाहिया। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाहींदो हो त उहे काफ़र ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जा उम्मती जेके नाफ़रमान हुआ, उतां ईंदा हुआ, वेंदा हुआ, लंघींदा हुआ, मटींदा हुआ, त हज़रत नूह अलैहिस्सलाम त खिलंदा हुआ, चवंदा ही छा पियो तयारु करी? त नूह अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह जो हुकुम आहे, ॿेड़ी तयारु थो कयां, तव्हां नथा मञो, हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो अज़ाब ईंदो, सॼी ज़मीन में रुगो पाणी पाणी हूंदो, तव्हां गरक थी वेंदा। उहे माण्हू खिलंदा हुआ, टोक कंदा हुआ। अल्लाह ताला उहो बि क़ुर पाक में हीअं बयानु फरमायो, कुल्लमा मर्र अलैहि मलउम मिन क़ौमिही सखिरु मिन्हु। जॾहिं उतां क़ौम लंघंदी, कुल मां जॾहिं लंघंदा मथे उन जी जमात, उन क़ौम मां माण्हू टोक कंदा उन मथां ऐं चवंदा त असीं टोक था कयूं, बेशक असां टोक कंदड़ तव्हां मां। पोइ नूह अलैहिस्सलाम फरमायो, काल इन तस्तखिरु मिन्ना फइन्ना नस्खिरु मिनकुम कमा तस्खिरून। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो त हींअर मूंखे तव्हां ॿेड़ी ठाहींदे मूं तां खिलो था, ठठोलियूं करियो था, टोकबाज़ी कयो था, त ॿेड़ी पियो ठाहे
न आसमान खां बारिश जो अंदाज़ आहे, न ज़मीन में पाणी आहे, न ॿूर जो को नमूनो नज़र अचे थो। ॿेड़ी ठाहे पोइ असांखे चवे थो त तूफ़ान ईंदो, अज़ाब ईंदो, पाणी ईंदो, ऐं आउं हुन ॿेड़ी में सवार थी, जेके मूंखे मञण वारा उहे हिन ॿेड़ी में वेंदा, उहे बची वेंदा, बाक़ी सभु ग़रक़ थी वेंदा। नूह अलैहिस्सलाम इहो कौल मुबारक ॿुधी करे उहे क़ौम जा माण्हू खिलंदा हुआ, टोकूं कंदा हुआ। नूह अलैहिस्सलाम फरमायो त तव्हां असां तां टोकूं था कयो, को वक़्तु ईंदो त माण्हू तव्हां तां बि खिलंदा, यानी असां तव्हां तां टोकूं कंदासूं जो तव्हां ग़रक़ कयल आहियो। हालांकि ॿिए तां टोक करणु मुनासिब त न आहे, पर अलाह जे नबी खे ख़ुदा जो हुकुम आयो जो अलाह ताला क़ुर पाक में क़िसो बयानु कयो। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम अलाह जे हुकुम सां जॾहिं ॿेड़ी पे तयारु कई, ॿेड़ी ठाहींदो हुए, टोकबाज़ी बि कंदा हुआ। ऐं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाही, राति जो जॾहिं सुम्ही पवंदो हो त छा कंदा हुआ, उहे काफ़र नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जो सामान चोराए वेंदा हुआ। नाज़रीन, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी आहे, तफ़सीर रूहुल बयान वारे अल्लाह मोहम्मद इस्माइल हकी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजी किताब तफ़सीर रूहुल बयान में सूरत हूद में तफ़सीर सां लिखियो आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम 20 साल ॿेड़ी पे ठाही। 20 साल अल्लाह जे हुकुम सां हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी पे ठाही, ऐं ॿेड़ी में हर लिहाज़ सां पंहिंजे तमामु महिनत सां सुहिणे अंदाज़ में अल्लाह जे अमर सां ठाहे रहियो। पोइ जॾहिं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाहींदो, राति जो सुम्ही पवंदो, त उहो काफ़र जेके हुआ, न मञण वारा माण्हू, उहे नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जो सामान जी चोराई वेंदा हुआ। हर नूह अलैहिस्सलाम अल्लाह सां गॾु दुआ घुरी, मुंहिंजा मौला हाणे का करम नवाज़ी फरमा। अल्लाह जी कुदरत सां, अल्लाह जी मख़लूक त अल्लाह ताला पैदा कयल हुई, कुता हज़रत नूह अलैहिस्सलाम खे वेझा थी मटींदा हुआ। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह सां गॾु दुआ घुरी, मुंहिंजा मौला को हिकिड़ो कुतो मूंखे इजाज़त ॾे त हिनखे चौकीदार बनाया, मुंहिंजी ॿेड़ी जे सामान जी हिफ़ाज़त करे। पोइ दुनिया जे अंदरि सभ खां पहिरीं हिफ़ाज़त जे लाइ, माल ऐं जान जी हिफ़ाज़त लाइ हज़रत नूह अलैहिस्सलाम पहिरीं अल्लाह जे खां दुआ घुरी, कुतो पंहिंजी ॿेड़ी जो चौकीदार बनायो। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम राति जो सुम्ही पवंदो हो, पोइ जे काफ़र ॿेड़ी जो सामान चोराइण जे लाइ ईंदा हुआ, त नूह अलैहिस्सलाम जो चौकीदार रखियल कुतो उहो भौंकंदो हो, वॾियूं रड़ियूं कंदो हो, ऐं काफ़र भॼी वेंदा हुआ। नूह अलैहिस्सलाम सुजाग थी वेंदो। साबित हो त दुनिया में सभ खां पहिरीं नूह अलैहिस्सलाम कुतो ॿेड़ीअ जे हिफ़ाज़त लाइ चौकीदार खे रखियो हो। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी ठाहे तयारु कई, अल्लाह सी जल्ल शानो मन वालो खे अर्ज़ु करणु, मुंहिंजा मौला ऐं ॿेड़ी में कॾहिं सवार थियां। अल्लाह ताला जल्ल जलालो मन वालो फरमाए, मुंहिंजा नबी, ॿेड़ी में सवार थियण जॾहिं अल्लाह तोखे हुकुम कंदुसि, पोइ ॿेड़ी में वहिजे। हज़रत नूह अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, मुंहिंजा मौला उहा निशानी ॿुधा त ॿेड़ी मां कॾहिं सवार थियां। अल्लाह ताला जल्ल जलालो मन वालो क़ुर पाक में फरमायो, हत्ता इज़ा जाअ अमरुना वफ़ारत तनूर। अल्लाह ताला फरमायो, तां त जॾहिं ईंदो मूं अल्लाह जो हुकुम, ऐं तुंहिंजे तनूर मां पाणी जॾहिं फुहार ॾेई मथे निकिरंदो। क़ुर पाक जी सूरत हूद में अल्लाह ताला हुकुम फरमायो त मुंहिंजा नबी, तुंहिंजे घर में तनूर में जिते मानी पचे थी, बाहि ॿरे थी, उन बाहि ॿरण वारी जाइ तां तनूर मझां अल्लाह जे हुकुम सां, रब करीम फरमाए त मूं ख़ुदा जे हुकुम सां तनूर मां जॾहिं पाणी ॿाहिरि निकिरे, पोइ अल्लाह तोखे हुकुम कंदुसि, इहा तुंहिंजी निशानी आहे, ॿेड़ी में विहण जो वक़्तु आहे। जॾहिं पाणी तुंहिंजे तनूर मां ॿाहिरि निकिरे, इहो मूं अल्लाह जो वक़्तु तोखे निशानी मिलियल आहे, उन वक़्त में तूं ॿेड़ी में सवार थिएजी। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जे हुकुम सां उहो वक़्तु मिलियो, उहो टाइम आयो, जॾहिं आसमान खां बरसाति शुरू थी वई। हीअ सूरत कमर जो पहिरीं शुरू में तव्हांखे असां अहवालु ॿुधायो त अल्लाह ताला जे नबीअ दुआ घुरी, आसमान खां बरसाति शुरू थी वई। 40 ॾींहं जॾहिं मींहुं वठो ऐं ॿोॾि जो सूरत दुनिया जे अंदरि नज़र अची वई, नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो त हाणे ॿेड़ी में तूं सवार थी। क़ुर पाक जी तफ़सीर रूहुल बयान में आहे त ॿिया हज़रत नूह अलैहिस्सलाम जी तनूर किथे हुई ऐं उहो तनूर छाजी हुई। तफ़सीर रूहुल बयान ऐं तफ़सीर अहसनुल बयान वारे बुज़ुर्ग सभिनी पंहिंजी किताबनि जे हवालनि सां आंदा आहिनि। इहा तनूर जेका हुई, इहा हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जी कुदरत सां उन बीबी साण हिकिड़े पथर मां तनूर ठाही हुई। पंहिंजे तनूर जे मथां जी बाहि ॿरे थी, उते पथर रखियो, उहो बीबी हवा जो तनूर वारो पथर हज़रत नूह अलैहिस्सलाम खे वरसे तौरु मिलियो। उहो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे तनूर जे मथां पथर रखियो हो, उन जे हेठां बाहि ॿरंदी, जेका मानी पचंदी। उहा जॻह कहिड़ी हुई? इन में बुज़ुर्ग फरमाइनि था, के चवनि था त हिंद, यानी हिंद ऐं सिंध हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि शहज़ादनि, ॿिनि पुटनि जा नाला आहिनि। हिंद ऐं सिंध
या असां सिंध वारा सिंध में रहूं था, हिंद खे हाणे हिंदुस्तान इंडिया सॼो वञे थो, त के बुज़ुर्ग फरमाइनि था इहा हज़रत नूह अलैहिस्सलाम जी तनूर हिंदुस्तान में हुई। के बुज़ुर्ग फरमाइनि था त मुल्क शाम में मूसल शहर में हुई। अलगर्ज़ त तनूर में जॾहिं मानी पचण जो टाइम हुयो, बाह बरी रही अल्लाह जी कुदरत सां। अल्लाह क़ुरान पाक में बयानु फरमायो हत्ता इज़ा जा अमरोना वफ़ार तनूर, जॾहिं अल्लाह जो हुकुम ईंदो तनूर मां पाणी निकिरंदो, उन बाह में जॾहिं पाणी निकितो, हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां पंहिंजी उम्मत खे फरमायो त मूंसां गॾु ॿेड़ी में सवार थियो। पोइ जॾहिं नूह अलैहिस्सलाम हुकुम कयो हो, हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला इहो बि हुकुम कयो त हर क़िस्म जो ई मख़लूक ॿेड़ी में विहार, इंसान, जिन्न, पखी, जानदार, हर शइ विहार। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हाणे पाणी अची वियो आहे, ॿोॾि जो मंज़र आहे, ख़ौफ़नाक मंज़र आहे, ऐं केतिरी मख़लूक खे कीअं थो विहारे सघां। अल्लाह ताला जो हुकुम हो त नर मादो विहार। अल्लाह ताला खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला कीअं नर मादो विहारे सघंदुसि। अल्लाह ताला जल जलालो मन वालो फरमाए मुंहिंजा नबी साॼो हथु जंहिंखे तूं हणंदा त तुंहिंजे हथ में नर अची वेंदो, खाॿो हथु जंहिंखे तूं हणंदा उहो मख़लूक मां मादी तुंहिंजे हथ में अची वेंदी। पखियुनि में, जानदार में हज़रत नूह अलैहिस्सलाम जीअं साॼो हथु लॻायो ते अल्लाह जी कुदरत सां नर जानदार नूह अलैहिस्सलाम जे हथ में अची वियो। खाॿो हथु नूह अलैहिस्सलाम जीअं जानदार ते लॻायो ते उन पासे मादियूं अची थी वियूं। मिसाल पखियुनि जा जोड़ा नर मादा ऐं जानवरनि जा नर मादा जोड़ा ऐं ॿिया जेके अहिड़ा आहिनि सवाइ जीतनि जे बाक़ी बि तमामु मख़लूक नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी में विहारी। अल्लाह जी अमर सां उन ॿेड़ीअ में हज़रत नूह अलैहिस्सलाम सां गॾु जेके सवार थिया, क़ुरान पाक जी तमामु तफ़सीरनि लिखियो आहे, हदीसनि में बि आहे त उन ॿेड़ीअ में हज़रत नूह अलैहिस्सलाम सां फ़क़ति 80 माण्हू सवार थिया। जो हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल दीन जी ख़िदमत कई। जो क़ुरान पाक जे 20 सिपारे सूरत अनकबूत में अल्लाह ताला इरशाद फरमायो त 950 साल नूह अलैहिस्सलाम दीन जी ख़िदमत कई, माण्हुनि खे सम्झायो त 950 साल जे अरसे में फ़क़ति 80 माण्हू मुस्लमान थिया। नाज़रीन केॾो वॾो अरसो अल्लाह जे नबी माण्हुनि खे सम्झाईंदो रहियो, उनजे बावजूदि 80 माण्हू जेके मुस्लमान थिया उहे नूह अलैहिस्सलाम सां ॿेड़ी में सवार थिया। उन्हनि में नूह अलैहिस्सलाम जो ख़ानदान बि हो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जा 3 पुट ऐं उन टिनी पुटनि जूं घरवारियूं ऐं हज़रत सैयदना नूह अलैहिस्सलाम जूं 2 घरवारियूं हुयूं। हिकिड़ी घरवारी मोमिन मुस्लमानियाणी हुई, ॿी हज़रत नूह अलैहिस्सलाम जी घरवारी जेका नामुस्लिम हुई। उन्हनि जो जेका नामुस्लिम हुई उन्हनि जो हिकिड़ो पुटु हो जंहिंजो नालो किनान हो। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे फरमायो त मूंसां तव्हां ॿेड़ी में सवार थियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे उन 4 पुटनि जो बयानु ऐं 2 घरवारनि जो बयानु क़ुरान पाक जे तफ़सीर जलालैन सूरत हूद में ऐं सफ़ो नंबर 183 ते। तफ़सीर जलालैन अरबी में जेको मोतबर तफ़सीर आहे, जग मशहूर आलिम इस्लाम जे मदरसनि में पढ़ायो वेंदो आहे। तफ़सीर जलालैन सूरत हूद सफ़ो नंबर 183 ते इहो वाक़ियो लिखियलु आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ में 80 माण्हू मुस्लमान सवार थिया हुआ। उन मंझि हज़रत नूह अलैहिस्सलाम जा 4 पुटनि मंझां 3 पुट हज़रत साम नाले सां ऐं साम जे ख़ानदान मां अल्लाह ताला अरब पैदा कया। ऐं जॾहिं वापसि ॿेड़ी मां दुनिया ते आया पोइ अल्लाह ताला जे हुकुम सां ॿेड़ी मां माण्हू लथा त साम जे ख़ानदान मां अल्लाह ताला उन खां बाद में अरब पैदा कया ऐं हाम जे ख़ानदान मां अल्लाह ताला अजमी ऐं हबशी पैदा कया। याफ़िस जे ख़ानदान मां अल्लाह ताला तुर्की ऐं वग़ैरह ॿिया इंसान पैदा कया। त 3 हज़रत नूह अलैहिस्सलाम जा फ़र्ज़ंद हज़रत साम, हज़रत हाम, हज़रत याफ़िस, इहे 3 फ़र्ज़ंद उन जूं 3 घरवारियूं हज़रत नूह अलैहिस्सलाम सां गॾु ॿेड़ी में सवार थिया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो हिकिड़ो पुटु जंहिंजो नालो किनान हो, उनजी वालिदा गैर मुस्लिम हुई। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद किनान खे चयो त मुंहिंजा पुट मूंसां गॾु ॿेड़ी में सवार थी। हज़रत नूह अलैहिस्सलाम चयो, उनजे बावजूदि बि किनान हज़रत नूह अलैहिस्सलाम सां ॿेड़ी में सवार न थियो ऐं पंहिंजी वालिद गिरामी खे चवणु लॻो बाबा जॾहिं तूफ़ान घणो थींदो, सैलाब घणो थी वेंदो, आउं जूदी जबल जे मथां चढ़ी वेही रहंदुसि ऐं जूदी जबल दुनिया में तमामु वॾो जबल आहे, पहाड़ी इलाइक़ो आहे ऐं उन जबल जे मथां चढ़ी वेही रहंदुसि, मूंखे तूफ़ान कुझु बि न कंदो। नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे बार बार चयो पर उन जे नूह अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंद हज़रत नूह अलैहिस्सलाम खे न मञियो। नाज़रीन इहो अल्लाह ताला क़ुरान पाक में बि बयानु फरमायो त जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सॾियो त मुंहिंजा पुट तूं ॿेड़ी में मूंसां गॾु सवार थी
ऐं सवार थियण जे वक़्त में जॾहिं ॿेड़ी हलणु लॻी त अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो, तव्हां दुआ पढ़ो। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ते हलण जे वक़्त में हीअ दुआ पढ़ी, वक़ाल इरकबू फ़ीहा बिस्मिल्लाहि मजरिहा व मुरसाहा इन्न रब्बी लग़फ़ूरुर रहीम। नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी जे सवारी जे वक़्त में इहा दुआ पढ़ी जेका अल्लाह ताला क़ुरान पाक में बयानु फरमाई आहे त अल्लाह जे नाले सां शुरू थो करियां, अल्लाह ताला जे नाले सां हीअ ॿेड़ी हले थी, अल्लाह ताला जे नाले सां रुकिजी पवे थी, बेशक मुंहिंजो अल्लाह माफ़ कंदड़ महिरबान आहे। साबित हो त ॿेड़ीअ ते सवार थियण वक़्तु या गाॾियुनि में सवार थियण वक़्तु हलण जे वक़्त में इहा दुआ पढ़णु नबियुनि सगोरनि जी सुन्नत आहे। बिस्मिल्लाहि मजरिहा व मुरसा इन रब्बी लग़फ़ूरुर रहीम। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे फरमायो त ॿेड़ी रवान थी चुकी आहे ऐं मुंहिंजा पुट तूं ॿेड़ी में चढ़। अल्लाह ताला क़ुरान पाक में तफ़सील सां वॾो बयानु फरमायो आहे। नूह अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे पुट खे सॾु कयो त मुंहिंजा पुट वहीय तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाली, हीअ तूफ़ान अहिड़ो आयो आहे जो न तूफ़ान जूं लहरूं पाणी जूं जबलनि खां किनारो मथे क्रॉस कंदियूं ऐं तूं मुंहिंजा पुट मूंसां गॾु चढ़। नादा नूह निबनहू, ऐं मुंहिंजा पुट नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे जॾहिं सॾु कयो त मुंहिंजा पुट मूंसां गॾु ॿेड़ी में सवार थी। वकान फी मज़लिन या बुनी नरकब माना वला तकुम मल काफ़िरीन, मुंहिंजा पुट मूंसां गॾु ॿेड़ी में सवार थी पोइ ते रहंदड़नि मां न थी पऊ ऐं तूं काफ़रनि सां गॾु न रहो ऐं तूं नुक़सान में पइजी वेंदे। हुन चयो काल सावी इला जबली यअसिमुनी मिनल माए, जंहिं महिल मूंखे पाणी घणो वेझो ईंदो त आउं जूदी जबल जे मथां चढ़ी वेंदुसि ऐं जूदी जबल मूंखे पनाह ॾींदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो काल ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाहि इल्ला मा रहीम। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो अॼु कोई बि न बची सघंदो मगर उहो हुजे त अल्लाह रहम कंदो उहो बचंदो, बाक़ी कोई बि न बचंदो। जूदी जबल जे लाइ तव्हां कोशिशि करी पोइ जूदी जबल बि ॿुॾी वेंदो। नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सॾु कया ऐं नूह अलैहिस्सलाम जो पुटु सवार न थियो। अॻियां क़ुरान पाक में तफ़सीर में अचे पियो ऐं क़ुरान में चिटा अल्लाह ताला लफ़्ज़ बयानु फरमाया। इंशाअल्लाह तव्हांखे उहो ॿी क़िस्त में ॿुधाईंदासूं।